अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां मोहम्मद उस्मान। अॼु असां प्रोनाउन जो जेको बाक़ी हिस्सो आहे, बाक़ी जेके टाइप्स आहिनि उहे पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां रिफ्लेक्सिव प्रोनाउन ॾिसंदासीं। रिफ्लेक्सिव प्रोनाउन यानी अक्स ज़ाहिर करण वारा ज़मीर। अक्स ज़ाहिर करण वारे ज़मीर मां मुराद छा आहे? मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां। जॾहिं असां आईने जे अॻियां बीहंदा आहियूं, आरसी जे अॻियां बीहंदा आहियूं, त असांखे पंहिंजो अक्स नज़र ईंदो आहे, यानी असां पंहिंजो पाण खे आईने में ॾिसंदा आहियूं। त इहा हिकिड़ी रिफ्लेक्शन हूंदी आहे, इनखे असां चवंदा आहियूं रिफ्लेक्शन, अक्स। त अहिड़े तरीक़े सां जुमिले में कुझु अहिड़ा प्रोनाउंस, अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि जिन खे असां रिफ्लेक्सिव प्रोनाउंस चवंदा आहियूं, ऐं जेके असांजे पंहिंजे बारे में हूंदा आहिनि, असांजे पंहिंजी ज़ात जे बारे में हूंदा आहिनि। अचो त हिनखे पढ़ण जी कोशिशि कयूं। डेफिनेशन आहे, a reflexive pronoun is used when something does something to itself. Reflexive pronoun जेके आहिनि से तॾहिं इस्तेमालु थींदा आहिनि जॾहिं का शइ या को शख़्स पंहिंजो पाण सां कुझु करे। एग्ज़ाम्पल खे ॾिसण खां पहिरियां ॾिसंदासीं रिफ्लेक्सिव प्रोनाउंस कहिड़ा कहिड़ा आहिनि। योर सेल्फ सिंगुलर जे लाइ, पर जेकॾहिं प्लूरल हुजे त योर सेल्व्स इस्तेमालु थींदो। अहिड़े तरीक़े सां हिम सेल्फ आहे, हर सेल्फ आहे, इट सेल्फ आहे, आवर सेल्फ आहे। अहिड़े तरीक़े सां कुझु एग्ज़ाम्पल्स मिलियल आहिनि असांखे। एग्ज़ाम्पल आहे आई लाइक माई सेल्फ। हाणे जेको माई सेल्फ लफ़्ज़ आहे इहो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे, जेको रिफ्लेक्ट बैक करे थो आई खे, पंहिंजो पाण खे। यानी मां पाण पंहिंजे बारे में थो ॿुधायां, आई लाइक माई सेल्फ, मां पंहिंजो पाण खे पसंदि कयां थो। यानी मां कंहिं ॿिए जे बारे में कोन थो ॿुधायां, मां सिर्फ़ु पंहिंजे बारे में थो ॿुधायां। माना हीउ जेको लफ़्ज़ आहे माई सेल्फ, इहो रिफ्लेक्ट बैक करे थो, अक्स ज़ाहिर करे थो मूंखे, पंहिंजो पाण खे। अहिड़े तरीक़े सां ही स्पोक टू हिमसेल्फ, हिमसेल्फ लफ़्ज़ जेको आहे इहो रिफ्लेक्ट बैक करे थो ही खे, ही स्पोक टू हिमसेल्फ, हू पंहिंजो पाण सां ॻाल्हाए थो, हुन पंहिंजो पाण सां ॻाल्हायो, ही स्पोक टू हिमसेल्फ। द डॉग बिट इटसेल्फ, बिट इटसेल्फ। हाणे हीउ जेको इटसेल्फ लफ़्ज़ आहे इहो डॉग जे बारे में आहे, यानी डॉग पंहिंजो पाण खे चको हयो। ठीकु आहे। त अहिड़े तरीक़े सां इटसेल्फ आहे, आवर सेल्फ आहे, माई सेल्फ आहे, हर सेल्फ आहे, हिम सेल्फ आहे, योर सेल्व्स प्लूरल में आहे। अहिड़े तरीक़े सां इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन्स आहिनि, जेके रिफ्लेक्सिव प्रोनाउन इज़ यूज़्ड, रिफ्लेक्सिव प्रोनाउन इस्तेमालु थींदा आहिनि व्हेन समथिंग डज़ समथिंग टू इटसेल्फ, जॾहिं का शइ पंहिंजो पाण सां कुझु करे। फर्ज़ कयो ही डॉग आहे, ही असां फर्ज़ कयो ही डॉग आहे जेको पंहिंजो पाण सां कुझु करे थो। अहिड़े तरीक़े सां रिफ्लेक्सिव प्रोनाउन असां पढ़ियोसीं। रिफ्लेक्सिव प्रोनाउन असां उन प्रोनाउन खे चवंदा आहियूं जेको कंहिं जुमिले में इस्तेमालु थिए, ठीकु आहे, ऐं उहो लफ़्ज़ उन शइ जे बारे में इस्तेमालु थिए जेका शइ या जेको शख़्स पंहिंजो पाण सां कुझु कंदो हुजे। सो अहिड़े तरीक़े सां रिफ्लेक्ट बैक जेको थिए थो, रिफ्लेक्ट बैक थियण वारो लफ़्ज़ जेको आहे उहो रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे।